उस्ताद बगन कलोड़ो असो मूवी मेकर भाजी खासर माशा मरहूम उस्ताद अलहदाद सरदारी अल्लाह पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। ऐं उन मरहूम जूं बि हिते हाज़िरूं भरियल आहिनि। बेवफा पंहिंजी महफ़िल में मूंखे न घुरायो तो हो तो ही सोच त कही छा कयो दुख थींदो आहे पंहिंजे जो जॾहिं को पंहिंजो दिलि पर महफ़िल में न घुराईंदो आहे। बेवफा पंहिंजी महफ़िल में मूंखे न घुरायो तो तू ही सोच त कही छा कयो। बेवफा पंहिंजी महफ़िल में मूंखे न घुरायो तो बेवफा बेवफा पंहिंजी महफ़िल में मूंखे न घुरायो तो तू ही सोच त कही छा कयो। बेवफा पंहिंजी महफ़िल में मूंखे न घुरायो तो तू ही सोच त कही छा कयो। बेवफा अजवा करके बेवफा बेवफा अजवा करके मूंखे आ विहारिया तो तू ही सोच त कही छा कयो। बेवफा पंहिंजी महफ़िल में मूंखे न घुरायो तो तू ही सोच त कही छा कयो। बेवफा सच्ची दिल वारे मोहब्बत जी पुकार तो भाइरो ही इश्क अड़ंदो आहे ही मुफ्त न पर ही महंगो आहे। दिलरुबा इल्म मोहब्बत जो जामो परायो तो तू ही सोच त कही छा कयो। तू ही सोच त कही छा कयो। बेवफा पंहिंजी महफ़िल में बेवफा पंहिंजी महफ़िल में मूंखे न घुरायो तो तू ही सोच
दर्द जवां बेवफा वतनी देन मुझे निहारो तो हो तू ही सोच तो ही छा करो बेवफा बैठी महफिल मुझे न उड़ाया तो तू ही सोच तो ही छा करो बेवफा चौथा है दुनिया हणी तू न हणी आखिर में एड़ी एड़ी बयाना बेवफा पहचे तरफा तो मुखे हो ठिकारे बेवफा पहचे तरफा हो मुखे ठिकारे तो हो तू ही सोच तो ही छा चलो बेवफा